डॉक्टर इमरान फारूक खे एमक्यू बानी क़त्ल करायो। राह खां पैसा वठी पाकिस्तान में दहशतगर्दी कराईंदो आहे। एमक्यू पाकिस्तान अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जो इंकशाफ। कराची में पार्टी अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त एमक्यू बानी पार्टी खे 40 साल ॾींदड़ इमरान फारूक जे क़त्ल जो हुकुम ॾिनो। एमक्यू बानी ड्रामेबाज़ आहे। डॉक्टर इमरान फारूक जी घरवारी जी लाश ते एमक्यू जे बानी नाटक कयो। लाश पाकिस्तान मोकिलण जे लाइ लखें पाउंड चंदो वरितो। स्कॉटलैंड यार्ड खे ॼाण हुई त इमरान फारूक खे कंहिं मारायो आहे। पीटीआई इंतहापसंदी जी सियासत ख़त्म करे इंतहापसंदी सियासत छॾण पीटीआई जे लाइ फ़ाइदेमंद थींदी। पीटीआई सियासत खे सियासी दायरे में आणे सियासी जमायतुनि जे लाइ खे सियासी रस्ता ठाहिण घुरिजनि जंहिंसां सियासत जे लाइ वधीक गुंजाइश निकिरे। सियासत में वधीक गुंजाइश कढणु मुल्की मफ़ाद में आहे। मुल्की सियासत ते उन जा हाकारी असर पवंदा। डिघी इनिंग्स जो फ़ैसिलो अवाम कंदो। पीपी चेयरमैन जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते वफ़द मोकिलण ते वज़ीर आज़म ऐं नवाज़ शरीफ़ जा थोराइता आहियूं। वफ़ाक़ खे मुआशी बहरान एड्रेस करणो आहे। सिंधी प्राइवेट पार्टनरशिप मां सिखणु घुरिजे। असां प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप खे तरजीह ॾियूं था। सिंध में आलिमी मयार जा सिहत मर्कज़ क़ाइमु करे रहिया आहियूं। ॿारनि जी हयाती बचाइण असांजी तरजीह आहे। सिंध हुकूमत अरिड़हीं तरमीम खां पोइ सिहत जे शोबे खे बहितर कयो। मरीज़नि खे 100% मुफ़्त तिबी सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहियूं। अवाम खे सहूलियतूं फ़राहम करणु असांजो फ़र्ज़ु आहे। सिंध हुकूमत उहो कमु कयो जेको ॿियनि सूबनि न कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं माज़ी में नंढनि ॿारनि जी मौत जी शिरह वधीक आहे। हाणे सिंध में नंढनि ॿारनि जी मौत जी शिरह सभ खां घटि आहे। कराची में NICVD जीअं NICH बि आहे। ॿारनि जी निगहदाश्त ऐं सिहत बाबति मुफ़्त इलाज ऐं दवाउनि जी फ़राहमी तरजीह आहे। सिंध सरकार अवाम जी भलाई जे लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। आम माण्हुनि जो मौजूदा पघार मां गुज़ारो नथो थिए। चिल्ड्रन अस्पताल लाड़काणे में ॿारनि जी इंतिहाई निगहदाश्त वारे यूनिट जो इफ़्तिताह कयो वियो। माज़ी में मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जी क़यादत जेल काटिया। पीपल्स पार्टी कॾहिं बि रियासती इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हि न कई। KP गवर्नर फैसल करीम कोली इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं पीपल्स पार्टी हमेशह मसइला सियासी तौर ते हल कंदी आहे। गैर क़ानूनी अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि वञणु घुरिजे। पीटीआई बानी मुल्की मैशत खे नुक़सान पहुचायो। मुल्की मफ़ाद में अदम एतमाद ज़रिए नाइल शख्स जी हुकूमत ख़त्म कई। नारवाल में वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो तक़रीब खे ख़िताब चयाईं सिक्योरिटी फोर्सिस जा जवान अमुन जे क़याम जे लाइ क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। हुकूमती क़दमनि सां मुल्की मैशत सही रस्ते ते वधी रही आहे। पाण बि कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ जो शिकार थियसि। अंदाज़ो अथमि त वसीलनि खां महरूम माण्हुनि जे लाइ कैंसर जो इलाज केतिरो ॾुखियो आहे। हयातियूं विड़काईंदड़ बीमारी में मुब्तला मरीज़नि जो इलाज इंसानियत जी वॾी ख़िदमत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुज़फ़राबाद में कैंसर अस्पताल जो इफ़्तिताह करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हायो चयाईं इंसानियत जी ख़िदमत खां वधीक कुझु बि नाहे। कैंसर अस्पताल सां मक़ामी सतह ते बहितरीन तिबी सहूलियतूं मिलंदियूं। ॿियनि शहरनि जो रुख़ कंदड़नि खे मक़ामी सतह ते ई सहूलियतूं मिली सघंदियूं। PIA जी निजकारी फौरी तौर ते रोकी वञे। क़ौमी मफ़ाद तहत उन अमल जी आज़ादाणी ऑडिट कराई वञे। PIA पार्लियामेंट जे एक्ट तहत क़ाइमु इदारो आहे जंहिंखे पार्लियामेंट जी मंज़ूरी खां सवाइ विकिरो नथो करे सघिजे। पीपल्स पार्टी ने निजकारी खे असेंबली पार्लियामेंट ऐं अदालतुनि में चैलेंज कंदी। पीपल्स पार्टी जे अॻवान चौधरी मंज़ूर जी सखर प्रेस क्लब में PIA जे ट्रेड यूनियन पीपल्स वर्कर्स यूनिटी जे मरकज़ी चेयरमैन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं हुकूमत PIA जी निजकारी जे नाले ते क़ौम खां हक़ीक़तूं लिकायूं। हिकु मख़सूस गिरोह खे फ़ाइदो पहुचाइण जे लाइ क़ौमी असासो किरोड़नि जे अघनि ते विकिरो कयो पियो वञे। क़ौमी एयरलाइन जी निजकारी खे पार्लियामेंट ऐं अदालतुनि में चैलेंज कयो वेंदो। पाकिस्तान सोमालीलैंड खे आज़ाद रियासत तौरु मञण वारो ऐलान रद्द करे छॾियो। बड़ी ऑफिस जे तर्जुमान चयो त पाकिस्तान सोमालिया जी ख़ुदमुख्तियारी इतिहाद इलाक़ाई सलामती खे नुक़सान पहुचाइण जी कंहिं बि कोशिश जी मज़म्मत करे थो। अहिड़ियूं गैर क़ानूनी ऐं चिड़ ॾियारींदड़ कार्रवायूं आलमी क़ानून जी खुलियल भञकिड़ी आहिनि। न सिर्फ़ ब्रादर मुल्क सोमालिया जे अमन इस्तेहकाम खे ख़तरे में विझनि थियूं पर समूरे ख़िते जे अमन खे बि मुतासिर कनि थियूं।
कराची जिले के सुराबकोट भरसा घर में औरत टिन बाड़न जा लाश कया विया। औरत टिन बाड़न जा भाव खाद लाश मिलिया। इलाके में ॾहकाओ। इतला ते पुलिस पहुंची लाश अस्पताल मुंतकिल कया। पुलिस मौजूद मामले की जांच कई पई वञे। पोस्टमार्टम रिपोर्ट बाद सूरत वाज़े थींदी। घरू वज़ीर ज़ियाउल लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। शिकारपुर में बाईपास से हथियारबंदनि जी जंज ते फायरिंग। घोटी संदसि भाउ समेत 3 ॼणा क़त्ल, 3 ज़ख़्मी। फायरिंग में घोट अल्ताफ़ महर, नीगर मोहम्मद हसन महर, ड्राइवर रमज़ान महर गोलियुनि जो खाज बणिजी विया। शबीना महर समेत 3 ॼणा ज़ख़्मी थिया। जंज रुस्तम खां जैकबाबाद वञी रही हुई। हथियारबंदनि शिकारपुर जैकबाबाद बाईपास ते हमलो कयो। पुलिस मौजूद वाक़ियो महर जदोई तकरार सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। श्रीलंका से T20 सीरीज़ जे लाइ क़ौमी क्रिकेट टीम के 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान। सलमान अली आगा पाकिस्तानी टीम की क़यादत कंदो। विकेट कीपर ख्वाजा नाफिक के पहिरियों भेरो T20 स्क्वाड में शामिल किया वियो। शादाब खान के कंध की सर्जरी खां पोइ T20 स्क्वाड में वापसी। बाबर आज़म, शाहीन आफरीदी और हारिस रऊफ़ सीरीज़ खां ॿाहिरि। पाकिस्तान और श्रीलंका के विच में 2 T20 मैचिज़ की सीरीज़ 7, 9 और 11 जनवरी ते श्रीलंका में थींदी। काबुल में बम धमाके सबब तालिबान इंटेलिजेंस चीफ अब्दुल हक वासिक जो मददगार मारिजी वियो। अफगान मीडिया मूजिब धमाके के नतीजे में मौलवी नोमान मौके ते मारिजी वियो। संदसि पुट ज़ख़्मी थी पियो। स्टेट बैंक के अॻूणी गवर्नर शमशाद अख्तर की जनाज़े नमाज अदा कई हुई। जनाज़े नमाज में आरिफ हबीब, नदीम नकवी, अकील करीम डेडी समेत अहम कारोबारी शख्सियतुनि, सियासी अॻवाननि और संदसि मिटनि माइटनि की शिरकत संदसि तस्फीन कई पई वञे। PSL 23 मार्च से शुरू करण जो ऐलान। PSL के लिए वसीम अकरम ब्रांड एम्बेसडर मुक़रर। समूरनि फ्रेंचाइज़ से मुशावरत करे 23 मार्च से PSL शुरू करण जो फैसलो कंदासीं। लाहौर में PCB चेयरमैन मोहसिन नकवी की प्रेस कॉन्फ्रेंस। चयाई क्रिकेट अकेडमी के रीजन की बेहतर अकेडमी बनाइण हदफ है। PSL खत्म थियण बाद मुल्तान सुल्तान की नीलामी कंदासीं। PSL की 2 नईन टीमुनि के लिए 10 पार्टियुनि क्वालिफाई कयो। तूं आधी रात थारी थी ऐं मुंहिंजी निंड फिटाई थी। तूं आधी रात थारी थी ऐं मुंहिंजी निंड फिटाई थी। जे रहिजी विया हा गीत अॻे से मूंखां गीत लिखाए थी। जे रहिजी विया हा गीत अॻे से मूंखां गीत लिखाई थी। अध रात अची जागाई थी ऐं छम छम छेरूं पाई थी। था पेर पुॼनि आकाश मथां ही कहिड़ा नाच नचाई थी। था पेर पुॼनि आकाश मथां ही कहिड़ा नाच नचाई थी। ऐसे जमाहन के भी शेख हयात की 28वीं वरसी मल्हाई पई वञे। शेख हयात की शायरी मज़लूम महकूम तबके की तर्जुमान प्यार इश्क जज्बनि मज़हब जो अञाण है। बिछा में करार ढंढ के किनारे ते वरसी तकरीब। शेख हयात की शायरी, फिक्री जिदोजहद और सिंधी अदब के लिए कल ख़िदमतुनि ते रोशनी विधी वई।